बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अयाज़ गुल जूं ख़ूबसूरत सिटूं आहिनि त दिल थी चाहे सारी हस्ती दाव लगाइण चाहियां थो। दिल थी चाहे सारी हस्ती दाव लगाइण चाहियां थो। पाण विञाए बीहो प्यारा तोखे पाइण चाहियां थो। ही जो कुछ भी आउं लिखां पियो कंहिं ते को एहसान ना। धरतीअ जो ही कर्ज़ा जेको आउं चुकाइण चाहियां थो। असांजे एशिया जी तमामु वॾी अदीबनि जी तंज़ीम सिंधी अदबी संगत, जंहिंजो सिंधी अदब में ऐं सिंध जे अदीबनि खे गॾु करण में वॾो किरदारु रहियो आहे ऐं सिंध जे ॾात धणियुनि जे तख़लीक़ुनि खे उजागर करण में सिंधी अदबी संगत जो तमामु वॾो हथु रहियो आहे। ऐं उहा ई सिंधी अदबी संगत जंहिंजी शाख सिंध यूनिवर्सिटी जामशोरो ऐं उन शाख तमामु वॾा कम कया ऐं उन शाख जे अॼु साबिक़ा सेक्रेटरियुनि खे घुराए ऐं उन्हनि सां ई नंढड़ी शाम ऐं रिहान रचाई वई आहे। ऐं उहा ई शाख जंहिं शाख जा सेक्रेटरी साईं सैयद ज़फ़र हसन शाह साहब, साईं अब्दुर्रहमान सियाल साहब, साईं आबिद मज़हर साहब, साईं बदर सुमरो साहब, साईं ज़ाहिद धारेजो साहब, उन खां पोइ आउं पाण मोहम्मद अली गांगरो ऐं उन खां पोइ ॿिया बि केतिरा ई हिन सिंधी अदबी संगत शाख सिंध यूनिवर्सिटी जामशोरे जा सेक्रेटरी रहिया ऐं उन्हनि वारे वारे सां कमु कयो ऐं इन शाख तमामु वॾियूं कॉन्फ्रेंसूं करायूं ऐं केतिरनि ई शाइरनि सां रिहाणियूं रचायूं, जंहिंमें अयाज़ गुल सां रिहाण, अब्दुल गफ़ार तबस्सुम सां रिहाण, ख़ान बहादुर अलाउद्दीन शाह जे तालीमी ख़िदमतुनि ते तमामु वॾो सेमिनार ऐं ॿियूं केतिरियूं ई अहिड़ियूं ख़िदमतूं कयूं। ऐं अॼु असांजे विच में एतिरा उहे सेक्रेटरी आयल आहिनि ऐं इनशा अल्लाह उन्हनि खे बि ॿुधंदासीं। अयाज़ चयो त तूं जो मूंखां पोइ अची कींझर खां कारूंझर ताईं मुंहिंजा गीत सुणी ऐं पोइ मूंखे यादि करी सिंधड़ी सारी ॻाढ़ो खुंभो थी वेंदी तेसीं ऐं उन ते मुंहिंजी फुलड़ियूं फुलड़ियूं ॾात ॾिसी। शाल इहो तूं सम्झी सघीं त ॾात वॾी शइ नाहे, सच वॾी शइ आहे। जो सच मचाए सो मच वॾी शइ आहे। हा, हज़ार कूड़ ॻाल्हाइण खां बहितर हिकु सच ॻाल्हाइण आहे। जेकी माण्हू सच ते हलनि था, सच लिखनि था, सच चवनि था त उन्हनि माण्हुनि खे तारीख़ बि यादि रखे थी। तक़रीब जी शुरूआति कमरदीन पंवर लतीफ़ साईं जी वाई ॿुधाए कई ऐं इन तक़रीब जी सदारत साईं प्रोफेसर आबिद मज़हर साहब कई ऐं उन जी कारवाई शाख जे सेक्रेटरी हुसैन सारंग हलाई। जेके सेक्रेटरी पंहिंजे दौर में रहिया उन्हनि पंहिंजूं पंहिंजूं रिपोर्टूं पेश कयूं। उन्हनि में यूसुफ जोयो, यूनुस जोयो, ज़ाहिद धारेजो, साईं फ़हीम नूनारी साहब, नियाज़ पंवर साहब, मोहम्मद अली गांगरो ऐं उन खां अलावा साईं प्रोफेसर मखमूर बुखारी साहब, साईं आबिद उनड़ साहब ऐं ॿियनि केतिरनि ई उस्तादनि, शागिर्दनि, समाज सुधारकनि ऐं असांजे शाइर अदीबनि ऐं सहाफ़ियुनि शिरकत कई। उन्हनि में साईं अब्दुल लतीफ़ लिगारी साहब, शेख अब्दुल्ला कोहिस्तानी साहब, NB खोसो साहब, अमानुल्लाह चांडियो साहब, साईं हाकिम अली चांडियो साहब, शागिर्द शाहजहान मेमन साहब, ज़ाकिर साहब ऐं उन खां सवाइ शाइर अयूब जूनेजो साहब। आख़िर में सिकंदर बुर्दी अयाज़ जो ख़ूबसूरत गीत ॿुधाए महफ़िल खे मचाए छॾियो। तक़रीब में जेके करारदादूं मंज़ूर कयूं वयूं उन्हनि में प्रिया कुमारी खे आज़ादु कयो वञे, असांजे सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली करार ॾिनो वञे, असांजे सिंध जे अदीबनि खे, शाइरनि खे, सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं इहो आख़िर में तय कयो वियो त तंज़ीम खे मुनज़िम कयो वेंदो ऐं हर हफ़्ते गॾिजाणी बि कई वेंदी ऐं मुख़्तलिफ़ तक़रीबूं करे ऐं एक्टिविटीज़ कयूं वेंदियूं। महिरबानी। सदा लोरी लगी जिया में झोरी लगी
तूं वरी ईंदे कॾहिं तूं वरी ईंदे कॾहिं तूं वरी ईंदे कॾहिं तूं वरी ईंदे कॾहिं आ सदा लोरी लॻी आ सदा लोरी लॻी जीअ में झोरी लॻी तूं वरी ईंदे कॾहिं तूं वरी ईंदे कॾहिं तूं वरी ईंदे कॾहिं तूं वरी ईंदे कॾहिं